अस्सलाम वालेकुम दोस्तों, पेश खिदमत आए बख्शण मेहरानी जो नज़म। भिटाई असांजा त भाणा ॿुॾी विया, अखियुनि साम्हूं घरड़ा बाणा ॿुॾी विया। अॻे ई ॾुखनि ऐं बुखनि में हुई सिंधड़ी, मथां ई क़यामत सुघरा अची वई। पका बि ॿुॾी विया, कचा बि ॿुॾी विया। ॿुॾो माल गगदाम बचड़ा ॿुॾी विया, वींदे वाट ते ॾिस वेगाणा ॿुॾी विया। भिटाई असांजा त भाणा ॿुॾी विया, अखियुनि साम्हूं घरड़ा अबाणा ॿुॾी विया। फसल भी ॿुॾी विया, कखावा ही घर, बचन साण आहियूं थिया दर बदर। पधर भी ॿुॾी विया, अङण भी ॿुॾी विया। मिली कान झोली ऐं लोली अमां जी, ही मासूम ही सियल बुखुनि ते सुम्ही पिया। ॾिसी घर पंहिंजा अखियुनि आॾो झुरंदे, अमिड़ियुनि जी अखिड़ियुनि जा ॻोढ़ा सुकी विया। अटो बि लुढ़ी वियो, गुंदियूं बि लुढ़ी वियूं। बुखियनि ऐं उञनि जा त दाणा ॿुॾी विया। भिटाई असांजा त भाणा ॿुॾी विया, अखियुनि साम्हूं घरड़ा अबाणा ॿुॾी विया। भिटाई असांजा त भाणा ॿुॾी